खान बहादुर फोन न पियो खणे। हाणे ही अमानत आहे तुंहिंजे हवाले। सूबेदार साहब तू बेफिक्र थी, ही अमानत सलामत मालकन ताणी पहुची वेंदी। सोडा हिन ॻाल्हि जी कंहिंखे बि ख़बर न पवे। सूबेदार साहब कमदार जी ॻाल्हि ऐं हमरा समझ त ज़मीन में दफन थियो। ओ त सोढे जी दहशत दुनिया जा भी रुख मोड़े छॾी आहे। ही तो मुझे अॾु कुछ भी ना है। ये माटो जास ना सारी जरिए सा न मिले। सही तो है पर सही भी ना है। खबर पइजी वेंदई सही या न जी। अगवाती बे हाल वाल परेशान है। मथे में थोड़ो सूर आहे ऐं पोयां घर अकेलो आहे उन जो बोल को बुध भला पोयां जी के पारत कई थे जा न आहे मुझे दोस्त सोटो उन्हीं के पारत कई था। बाकी अल्लाह के पारत ऐं सच पुछी न तो मुझी भेण भी का हिसियल या टिजणी ना है। वो सिंध जाई बागुल बाई जो बियो रूप आहे। मुखे उन ते नाज़ आहे। बाकी अज ताईं कोई मां जो लाल पंहिंजो पुट ॼणो ना है जेको मुझी चार दीवारी और आंगे। यह तो पक्का है। तू शी आई तो तुझे खानदान में भी को गुतल न हो। अरे यार एड़ी गाल काने जे एड़ी गाल हो जे तो मां तो के ते घुराया ही कोना। भला बुध इन सरदार सा मेल मुलाकात थींदी थे या ना भला जकने मिलन तो बथई तो कुछ मुझे बारे में चवंदो। बाबा छा बुधाए टांडो आ टांडो जेकर न हथ चढ़ी वेस तो बेड़ा बेड़ा कराए कुत्तन के विझी छडींदी। एड़ो अलाए सोखो न जे वर किए तो चढ़ा तोखे तो खबर आ मजना खान तो चिभड़ चराखा चराख चाबोई हिको लाला माल खलास। सरदार नौरोज खान नांग तई नांग नांग पंजो वेर कदा न छडींदो आ। जने हथ चढ़ी वेस न डंगी दे देर न कंदई। मजना खान जे करे वो वाकई कारीगर नांग आ तो मां कन कट कापड़ी हां कापड़ी एहन नागन जो मां मुठियों चिथे चुको आया। इहो कहे बाग जी पूरी हाने तू ये कर हथ मुंह धोई ताजो थी मां घरा तुझे ला मानी खणाए चा। यार वारो रातो को चलाए भूख पड़ाची छी। वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।